पनुआकिल में बरसात मुतासरन लाइ सरकारी सहूलतूं ऐलाननि ताईं महदूद। सरदार मीर यहया ख़ान बिल्लो बरसात मुतासरन लाइ कैंप क़ाइम करे सरकार खे मात ॾेई छॾी। SS न्यूज़ जे रिपोर्टर तुफ़ैल आफ्ताब मूजिब मुसलसिल बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि मुतासर थींदड़ पके तोड़ी कच्चे जे माण्हुनि खे बेयारो मददगार ॾिसी पनुआकिल जे सरदार मीर यहया ख़ान शहर खां कुझु ई फ़ासिले ते कैंप क़ाइम कई आहे, जंहिं में मुतासरनि मर्दनि, औरतुनि, मासूम ॿारनि खे महफ़ूज़ रिहाइशगाह समेत 3 वक़्तनि जो खाधो मुहैया कयो वञे थो। कैंप ते पनुआकिल जी चाचड़ बिरादरी, जतोई बिरादरी, रिंद बिरादरी ऐं गोपांग बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे हिते मदरते में मुंशी आहे, उन्हनि असांखे मदद ॾिनी। दरवाज़े ते वेठा बि अचो, असांजे घर ॾिना अथऊं, जायूं ॾिनी अथऊं, खाधा ॾिना अथऊं, पीता ॾिना अथऊं, वॾी मदद कई अथऊं। अलाह उन्हनि खे वधाई थो रब इंशा अल्लाह ताला। असांजे हाणे घर लुड़िया हाणे पाणी अची वियो आहे, कंहिं बि न वक़्त सरकार न फ़ौज मदद। बरसाति में वीचारा ॿुढा पे यहया ख़ान ऐलान कयो, उन जी माशाअल्लाह 3 टाइम मानी मिलेनि थी पई, चांहि मिलेनि थी पई। माण्हू ॿाहिरों जा राब्ते में आहिनि, अञा माशाअल्लाह माण्हू ईंदा 200-250 माण्हू पुॼी चुका आहिनि। अञा माण्हू राब्ते में माण्हू अचनि था पिया। असां ख़िदमतगार आहियूं, चौकीदार आहे, ॿिया छोकिरा आहिनि, मौलवी साहब आहे, अब्दुल फताह नालो अथनि, उहो उनजी ख़िदमत करे थो पियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।